नेशनल पीपल्स पार्टी चेयरमैन गुलाम मुर्तजा खान जतोई सोबेदेरो एट रानीपुर जी अदालत शगोरी में पेश थियो। गुलाम मुर्तजा खान जतोई हंगोरजा थाने ते रोक रकम ऐं मोटरसाइकिल फुर्त जे दाख़िल केस में रानीपुर जी अदालत में पेश थियो। अदालत 28 मार्च ते ॿीहर पेश थियण जो हुकुम ॾिनो। इन मौके ते मुर्तजा खान जतोई सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त ज़रदारी ख़ानदान झुकाइण जी कोशिश करे रहियो आहे। बकरी चोरी, 3000 रुपया रोक ऐं मोटरसाइकिल कीअं फुर करे सघां थो, पर पेपे में शामिल थियण लाइ 40 केसनि जो प्लान जोड़ियो वियो आहे त पेपे में ऐलान कर, पर मूंखे सिंध हाई कोर्ट वॾो इंसाफ़ ॾिनो। न झुकिया आहियूं न झुकंदासीं। हिन वधीक चयो त नाजाइज़ केनाल ख़िलाफ़ हर महाज़ ते क़ौम उथी खड़ी थी आहे। हिन मामले ते JDA भरपूर एहतजाज करे रही आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त नेशनल पीपल्स पार्टी चेयरमैन गुलाम मुर्तजा खान जतोई सोबेदेरो एट रानीपुर जी अदालत सगोरी में पेश थियो आहे, जिथे अदालत खेसि ॿीहर 28 मार्च ते पेश थियण जो हुकुम जारी कयो आहे। जगह तो नहीं हले वने गाड़ी